अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार आऊं मारवी थई सबका पहली शाम के नाज़रीन हेडलाइंस। लाहौर हाई कोर्ट पंजाब के नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ की हलबरदारी केस जो मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट जस्टिस अमीर भट्टी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। सुभाणे ताईं गवर्नर या के नुमाइंदे ज़रिए वॾे वज़ीर के कसम खणाइण जो हुकुम। अदालत मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त 25 ॾींहं खां सूबे में हुकूमत मौजूद नाहे। कसम खणाइण में देर आइन जे ख़िलाफ़ आहे। अदालत फ़ैसिले में चयो आहे त हाई कोर्ट ऑफिस सॼई फ़ैसिलो सदर गवर्नर खे मोकिले। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त इलेक्शन कमीशन कंहिं बि क़िस्म जो प्रेशर वठण लाइ तयार नाहे। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो मेरिट ते थींदी। पीटीआई फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान राजा जी सरबराही में थी। तहरीक इंसाफ़ जे वकील अनवर मंसूर खान चयो आहे त जेसीं ताईं बाक़ी केस हिते नथा अचनि पीटीआई गैर मुल्की फंडिंग केस नथो हली सघे। इलेक्शन कमीशन जे मेंबर चयो त कमीशन खे पंहिंजो मैंडेट मालूम आहे। समूरा केस बराबरीअ सां वधा वेंदा। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जे ऑर्डर जा पाबंद आहिनि। कमीशन खे ॿुधणे खां नाहे रोकियो। 101 पार्टियुनि जी स्क्रूटनी कई पई। 17 जा अकॉर्ड मुतज़ाद हुआ। केस में धार करण लाइ हर हरबो इस्तेमाल कयो पियो। केस में इल्तवा लाइ कोशिशूं कई पियूं वञनि। फॉरेन फंडिंग केस में दरख़्वास्त गुज़ार अकबर एस बाबर चयो आहे त पीटीआई हथमी दलीलनि जो वाइदो करे फिरी वई। तहरीक इंसाफ़ केस में रेक चाहे थी इलेक्शन कमीशन केस जो फ़ैसिलो करे। आपघाती बमबार औरत के इम्कानी तौर धमाकेदार मादो यूनिवर्सिटी के अंदर ही ॾिनो पियो। एडिशनल आईजी कराची गुलाम नबी मेमर चयो आहे त आपघाती बमबार औरत जी सुञाणप कई वई आहे। औरत कराची यूनिवर्सिटी जे शागिर्दाणनि ऐं हॉस्टल में रहंदी हुई ऐं औरत एजुकेशन में मास्टर्स कई ऐं एमफिल फर्स्ट ईयर में हुई। कराची यूनिवर्सिटी जे रिकॉर्ड खे चेक कयो पियो वञे। कराची यूनिवर्सिटी जे पंहिंजी सिक्योरिटी आहे ऐं अंदर रेंजर्स जी विंग आहे। कराची यूनिवर्सिटी जे हवाले सां सिक्योरिटी ख़दशा न हुआ। मुमकिन आहे त यूनिवर्सिटी में ईंदड़ शागिर्दनि ऐं माण्हुनि जी तलाशी वरिती वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वसीअ तौर कसम खणंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मंजूरी ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मंझंदि 2:30 वॻे पाकिस्तान जी परॾेही वसीअ तौर कसम खणंदो। नून लीग ज़रियनि मूजिबि इम्कान हुआ त लंडन में मुस्लिम लीग नूचे कायद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वसीअ जो कलमदान क़बूल करे वठंदो। पीटीआई क़यादत इलेक्शन कमीशन अदलिया ऐं मीडिया समेत समूरनि इदारनि खे तनक़ीद ऐं इल्ज़ाम तराशी सां दबाव में आणण जी किरियल हरबो इस्तेमाल करे रही आहे। पीडीएम सरबराह मौलाना नफ़ीस रहमान चयो आहे त हरबा नाकाम थी चुका आहिनि। हाणे इदारनि खे बि हक़ीक़ी तौर ते आज़ादीअ सां पंहिंजे तइ थियल हदनि अंदरि मज़बूत फ़ैसिला ॾियणा पवंदा। फॉरेन फंडिंग केस उन सिलसिले जो पहिरियों टेस्ट केस आहे।
कोरोना विखे वधीक परिणाम हयातूं न वेठा सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में 19,900 टेस्टूं कयूं पियूं। कोरोना जा 117 नवां केस साम्हूं आया। कोरोना जे आकारी केसनि जी शरह 0.61% रही। सॼे मुल्क में इलाज हेठि 145 कोरोना में वरतल माण्हुनि जी हालत ॻणिजी चुकी आहे। सुल्तान कोट भरिसां पुराणी तकरार तां हथियारबंदनि घर खे क़तल करे छॾियो। हुमायूं थाणे जे ॻोठ शेर मोहम्मद चांडियो में चांडिया बिरादरी जी विंदुरनि में झगड़ो थी पियो। जवाबदारनि घर में घिड़ी 12 वरीह जे नींगर रुस्तम अली खे क़तल करे छॾियो। मक़तूल नींगर जो मड़ पुलिस तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कंडियारो वेझो फ्रोड जी कोशिश दौरान मज़ाहिमत हथियारबंदनि ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। लुंडो मोरी ते फ्रोड दौरान मज़ाहिमत फारिग में ॻोठ मिस्री लाशारी वासी गुलाम अब्बास लाशारी मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो क़ौमी शहर ते जाम हाउस भरिसां लाश रखी धरणो। एहतजाज कंदड़नि कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जी अपील करे छॾी। वावड़ेल घर में चोरी की कोशिश मज़ाहिमत ते हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। ॻोठ छतोडोह में हथियारबंदनि मज़ाहिमत ते घरधणी मोहम्मद आसिम जट खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि नौकर मोहम्मद इक़बाल आराई ज़ख़्मी मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। हुकूमत पारां ईद उल फितर जे मौक़े ते 4 ॾींहं आम मोकल जो ऐलान। ईद ते 2 मई खां 5 मई ताईं आम मोकल हूंदी। मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम खुश्क ऐं गरम रहंदी। मौसमियात खाते जी अगती इस्लामाबाद में मौसम खुश्क ऐं गरम रहंदी। गर्मीपत में वाध जो इम्कान आहे। मैदानी इलाइक़नि में भी मौसम खुश्क ऐं गरम रहंदी।